ॾींहं शहर ऐं आसपास जे नंढनि वॾनि दुकाननि ते सफ़ीना मेनपुरी गुटको सरेआम हली रहियो आहे। अपडेट कयूं पिया तव्हांखे ॾींहं खां जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्ट अल्लाह बख्श जरवार मूजिबि ॾींहं शहर उन जे आसपास जे नंढनि वॾनि दुकाननि ते सफ़ीना मेनपुरी गुटको सरेआम हलण लॻो। नौजवान नस्ल ज़हर जो नशो वापराए तबाह थी रहियो आहे। अॼु जी पुलिस हाई कोर्ट जे हुकुम खे हवा में उॾाए छॾियो। शहर पूरो मनशियात जो गढ़ बणिजी वियो। ॾींहं पुलिस खे बार बार इतला ॾियण ते बि को बि एक्शन न थियो। आवाम जो SSP बदीन IG सिंध हाई कोर्ट खां मुतालबो त मनशियात जे ख़िलाफ़ फिल-फोर नोटिस वठी नौजवान नस्ल खे तबाही खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।